अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध शूट न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं। मोरो शहर में सिंध जे क़ौमी शाइर मार ड्रबाई खे मोरो वासिन सियासी समाजी अवाम पारां भलीकार। मोरो शहर अंदर सिंध अवाम सतह ज़िला नौशहरो फ़िरोज़ पारां मार ड्रबाई जी आमद ते सेप्को गेड़ फ्रूट मंडी खां धारियनि जी आबादगारी ख़िलाफ़ पुरअमन रैली कढी वई, जंहिंमें शहरीन अवामी सियासी समाजी धुरियुनि पारां पिणु शिरकत कई वई। क़ौमी अवामी तहरीक जीए सिंध, क़ौमी महाज़ जीए सिंध तहरीक, SNP, SUP, शहीद भुट्टो, वुकला बिरादरी ऐं अवाम पारां मार ड्रबाई ऐं संदसि साथियुनि जो भरपूर नमूने इस्तक़बाल कयो वियो। जंहिंखां पोइ रैलीअ में शरीक थी फ्रूट मंडीअ खां प्रेस क्लब मोरो ताईं सिंध में अफ़गाननि, बर्मियुनि, बिहारियुनि, बंगालियुनि, मुहाजिरनि जी आबादगारी ख़िलाफ़ रैली मोरो प्रेस क्लब पहुती, जंहिंजी अॻुवाणी मंठार मरी, बिलावल डायरी, अमीन चवाण, इब्रार मेमण मोराई, बदरुद्दीन कोरेजो, एडवोकेट गुलज़ार आलमाणी, अकबर कलोड़ो ऐं क़ौमी अवामी तहरीक जो मरकज़ी अॻुवान ख़ान सूमरो, बिलावल डायरी, नवाब चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते सिंध जे क़ौमी शाइर समेत अॻुवाणनि अवामी मेड़ाके खे मीडिया अॻियां ख़िताब कंदे चयो त सिंध अंदर वॾी साज़िश तहत सिंध में धारियनि अफ़गाननि, बिहारियुनि, बर्मियुनि, बंगालियुनि खे आबाद करे सिंधी माण्हुनि जी तइलीम ऐं रोज़गार जे हक़नि ते दाड़ो हणी सिंधी क़ौम खे दीवार सां लॻायो पियो वञे ऐं सिंधी अवाम खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे, जंहिं सबबु सिंधी माण्हुनि जे वसीलनि रोज़गारनि खे धकु रसी रहियो आहे ऐं सिंधी अवाम बुख बदहालीअ जो शिकार थी रही आहे। हिननि वधीक मीडिया अॻियां अवाम खे ख़िताब कंदे चयो त सिंध जे हर नंढे वॾे शहर में मंशियात, जुआ, चर्स, हीरोइन ऐं गैर क़ानूनी असले जो कारोबार सरेआम अफ़गानी पठाण करे रहिया आहिनि ऐं मुल्की रियासत ऐं क़ानूनी इदारा बेवस बणियल आहिनि। असां मुतालबो करियूं था सिंध सरकार ऐं वफ़ाक़ सरकार खां त सिंध मां अफ़गानी पठाणनि ऐं धारियनि जी लोध खे फ़ौरन निकाली ॾिनी वञे ऐं सिंधी माण्हुनि खे पंहिंजा क़ौमी हक़ ॾिना वञनि, न त ॿी सूरत में पूरी सिंध में बुख हड़ताल, शटर बंदि ऐं फीता रोक हड़ताल जा सॾ ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा ऐं उन जो ज़िम्मेवार सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ हुकूमत हूंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहंदा सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।